नासिन तलार वेझो दरगाह पीर ज़ाकिरी शरीफ़ ते सालियानो उर्स मल्हायो वियो जंहिंमें फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो कयो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। कोठे पियो सो कनायोड़ी, कोठे पियो सो कनायोड़ी, गायो गीत खुशी जा गायोड़ी। जी नाज़रीन, असीं वक़्तु मौजूद आहियूं तलहार वेझो दरगाह पीर ज़ाकिरी शेरशाह बादशाह उर्फ़ पीर ज़ाकिरी वटि। हिते सालियानो ॾियारो मुबारक लॻायो वेंदो आहे, जिते मुल्क जी कुंड कुड़च खां हज़ारे मुरीदीन अक़ीदतमंद अचनि था, जेके फैज़याब थियनि था। दरगाह ते हिन वक़्तु सूफ़ियानी महफ़िल पिणु जारी आहे। हर साल पीर ज़ाकिरी दरगाह ते मेलो लॻंदो आहे, जिते सूफ़ियानी महफ़िल पिणु थींदी आहे। मुख़्तलिफ़ रागी पिणु ईंदा आहिनि ऐं उन खां अलावा ॿी राति लंगर जो प्रोग्राम बि हूंदो आहे। अलाए किथे किथां जा माण्हू हिते ईंदा आहिनि। तो तव्हां पाण ॾिसंदा हूंदा त अलाए किथां किथां जा माण्हू, अलाए किथां किथां जा रागी, अलाए किथां किथां जा अक़ीदतमंद साईं जा मुरीद ईंदा आहिनि। इहे सभु बाबा हनीफ़ जे इश्क में, बाबा हनीफ़ जे सूफ़ी राग में, बाबा हनीफ़ जे सूफ़ी जेको उनजी रवायत आहे उन में ईंदा आहिनि। हिते बेहतरीन क़िस्म जी महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम रखियो आहे, जिते परे खां कई आयल काफ़ी महिमान मोअज़्ज़िज़ीन इन में शिरकत कई आहे। वॾी रुहानियत ऐं वॾो रंग आहे ऐं तफ़रक़े खां ऐं ॿियाई खां पाक महफ़िलूं, इहे सिंध जी पुराणी रिवायत ऐं सकावत रही आहे ऐं इन में इज़ाफ़ो थियणु खपे। ऐं तफ़रक़े ऐं अहिड़ो को बि कोन्हे, सुकून वारो महफ़िल आहे। हर मकतब फ़िक्र जो माण्हू हिते आयो आहे। दरगाह पीर ज़ाकिरी मोहम्मद शेर शाह हज़रात सगोरा, जेके कश्मीर खां पाण हलिया हुआ, जेके हिते अची आस्थानो पंहिंजो वॼूं, जंहिंजो ई सालियानो उर्स मुबारक आहे। हीअ 12-13 थींदो आहे हर साल। हीअ मौसम जे हिसाब सां साईं असांजे रखियो मार्च महीने में। हूअं इस्लामी महीने इस्लामी 14 आहे, जेका बि हिन में अचे। कैमरामैन अली रज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार।